अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु पाण ज़िक्र कंदासीं इंग्लिश में पार्ट्स ऑफ स्पीच जो। जी हाँ, पार्ट्स ऑफ स्पीच। इन हिकिड़ी वीडियो में पाण 8 ई पार्ट ऑफ स्पीच के तफ़सील सां पढ़ंदासीं। दोस्तों, पार्ट ऑफ स्पीच जो मिसाल मां तव्हांखे पहिरीं चांवरनि जी देग सां ॾिनो आहे। तो दोस्तों ॾिसो त चांवरनि जी देग यानी मुख़्तलिफ़ शयुनि जे पाण में मिलाइण सां हिकिड़ी चांवरनि जी देग ठहे थी। त अहिड़े ई तरीक़े सां मुख़्तलिफ़ लफ़्ज़ मिली करे इंग्लिश खे ठाहिनि था। यानी अहिड़ा मोटा मोटा किताब जेके आहिनि उहे अलाही केतिरनि ई लफ़्ज़नि सां भरिया पिया आहिनि। हाणे उहे लफ़्ज़ वरी पार्ट ऑफ स्पीच में उन्हनि खे रखियो वियो आहे। जहिड़े तरीक़े सां जानदार यानी साह वारियूं शयूं इन खे ॾिसो मुख़्तलिफ़ ग्रुप्स में रखियो वियो आहे। हिकिड़ा इंसान आहिनि, हाणे इंसाननि जा मुख़्तलिफ़ मज़हब, मुख़्तलिफ़ ज़ातूं। ॿिया वरी जेके बर्ड आहिनि, हाणे बर्ड्स वरी आहे त नालो सिंपल बर्ड, पर बर्ड्स जी हिकिड़ी मुख़्तलिफ़ उन जी दुनिया आहे, उन जी हिकिड़ी वसी दुनिया आहे। वरी नालो त आहे एनिमल किंगडम, यानी जानवरनि जी दुनिया जेका आहे उहा हिकु वसी आहे, उन में मुख़्तलिफ़ नाला आहिनि। कुतो आहे, में आहे, गॾ आहे। त अहिड़े ई तरीक़े सां इंग्लिश जा जेके बि लफ़्ज़ तव्हां किताब खोलो था उन में जेके बि तव्हांजे साम्हूं लफ़्ज़ पिया आहिनि, इज़ आहे, एम आहे, आर आहे, इट आहे, वाए, वैन, हुज़, वेयर, विच, या पाण चऊं यस्टरडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, टीथ, आई, एल्बो, शोल्डर। हाणे इहे सभु जेके लफ़्ज़ आहिनि जेके मां तव्हांखे रिसेंटली लफ़्ज़ ॿुधाया, इहे इंग्लिश में मुख़्तलिफ़ पार्ट्स ऑफ स्पीच सां ताल्लुक़ रखनि था। हाणे कहिड़ा कहिड़ा आहिनि अचो त पाण। त दोस्तों पहिरियों आहे नाउन। दोस्तों इंग्लिश में सभ खां वधीक लफ़्ज़ आहिनि नाला, ऐं उन खे चइबो आहे नाउन। नाउन चइबो आहे कंहिं बि शइ जे नाले खे। हाणे छा थियो आहे त इंग्लिश में जेके बि लफ़्ज़ हुआ, जेके नाला हुआ, कुतो, ॿिली, ठगी, मेंह, कापी, फैन, स्पीकर, टाइप, बल्ब, जैकेट, माइक, मोबाइल, यानी जेके बि नाला हुआ, अली, असलम, कुमार, महेश, मीना, टीना, रीना, सीना, जेके बि नाला हुआ, पाकिस्तान, इंडिया, अफ़गानिस्तान, ईरान, सऊदी अरब, हाँ, जेके बि नाला हुआ उन्हनि नालनि खे खणी हिकिड़े ग्रुप में रखी छॾियो आहे इन्हनि। त भई इहे नाला आहिनि, इहे नाउन वारी पेती में रखूं था असां। यानी असां जेकॾहिं 8 पेतियूं ठाहियूं त उन में इंग्लिश वारे ग्रुपनि खे जेकॾहिं विरायूं त इन्हनि खे किथे रखियो वियो आहे, नाउन वारे खाने में। त हाणे नाउन छा खे चइबो आहे, नाउन यानी नालो। हाणे इन नाउन वारी पेती में उहे लफ़्ज़ रखिया विया आहिनि जेके नाला आहिनि। हाणे हिकिड़ो मां टेक्स्ट पढ़ां थो, उन में तव्हां थोरो अंदाज़ो लॻायो। चए थो मिस्टर अली बाबा, छा आहे, हिकिड़ो नालो आहे। इज़ हिकिड़ो लफ़्ज़ आहे, नालो कोन्हे। छा आहे, इहो असां अॻिते पढ़ूं था। अ डॉक्टर छा आहे, हिकिड़ो नालो आहे। इज़ इन सिविल हॉस्पिटल छा आहे, अस्पताल जो नालो आहे। हॉस्पिटल सखर छा आहे, नालो आहे। त ॾिसो असां हिकिड़ो जुमिलो पढ़ियोसीं, इन हिकिड़े जुमिले में 4 नाउन पिया आहिनि, यानी 4 इस्म पिया आहिनि। त ॾिसो अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इंग्लिश खे पढ़ंदासीं त उन में मुख़्तलिफ़ लफ़्ज़ अचनि था। हाणे उहे मुख़्तलिफ़ लफ़्ज़ कुझु नाउन आहिनि, कुझु प्रोनाउन आहिनि, कुझु वर्ब आहिनि, कुझु कंजक्शन आहिनि, कुझु इंटरजेक्शन आहिनि। ईअं जो ईअं सभु पार्ट ऑफ स्पीच मिली करे लैंग्वेज खे ठाहिनि था, जुमिलनि खे पाण में ॻंढनि था ऐं लैंग्वेज में पंहिंजो कमु कनि था। उन खां पोइ अचे थो प्रोनाउन। जी हा, प्रोनाउन खे सिंधी में चइबो आहे ज़मीर। दोस्तों ॾिसो, मां तव्हांखे पहिरीं बि चयो आहे त पार्ट ऑफ स्पीच जा जेके बि आहिनि इन्हनि सभिनी जो पाण में ॻंढापो आहे, कनेक्शन आहे, यानी इहे सभिनी जो पाण में ताल्लुक़ हूंदो आहे। त हाणे पार्ट ऑफ स्पीच जो पार्ट नंबर 2 जेको आहे प्रोनाउन खे सिंधी में चइबो आहे ज़मीर। हाणे प्रोनाउन वरी इंग्लिश में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके नाउन जे बदिरां कमु अचनि था। वेरी सिंपल, अहिड़ा लफ़्ज़ जेके नाउन जे बदिरां कमु अचनि था। तव्हांजे साम्हूं हींअर स्क्रीन ते कुझु लफ़्ज़ पिया आहिनि, इहे सभु प्रोनाउन आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़रूरु सोचे रहिया हूंदो त सर तव्हां त चओ त नाउन हज़ारें किरोड़े आहिनि ऐं प्रोनाउन सिर्फ़ु इहे 6-7 जेके असांजे साम्हूं पिया आहिनि। हाणे 6-7 प्रोनाउन इन्हनि हज़ारें किरोड़े नाउन जे बदिरां इस्तेमालु थी सघनि था। जी हा, मां तव्हांखे चवां इहे 6-7 त परे जी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु 3 प्रोनाउन ई इन हज़ारनि किरोड़नि नाउन जे बदिरां तव्हां इस्तेमालु करे सघो था। हाणे कीअं, ॾिसो, दुनिया जा जेके बि मर्द आहिनि उन्हनि जे बदिरां तव्हां प्रोनाउन ही यूज़ करे सघो था। जेको ही तव्हांजे साम्हूं पियो आहे, HE, अहिड़ो प्रोनाउन आहे जेको मर्द अकेले जे लाइ तव्हां इस्तेमालु करे सघो था। दुनिया में जेके बि औरतूं आहिनि, लेडीज़ आहिनि, उन्हनि जे नाले जे बदिरां तव्हां शी यूज़ करे सघो था। ॾिसो, इंसान ज़ात थी विया। हाणे इंसान ज़ात खे छॾे करे ॿी दुनिया जी का बि शइ हुजे, XYZ जेको बि हुजे, उन जे बदिरां तव्हां इट यूज़ करे सघो था। ॾिसो थी वियो, बिल्कुलु सिंपल। त अहिड़े तरीक़े सां तव्हां इहे 3 प्रोनाउन कंहिं बि नाले जे बदिरां इस्तेमालु करे सघो था। पर तरीक़ो इहो आहे त ही छोकिरनि जे लाइ, शी छोकिरनि जे लाइ, इट न छोकिरी हुजे न छोकिरो हुजे, ॿियनि सभिनी जे लाइ यूज़ करे सघो था। अच्छा, हाणे
ही थी वियो, शी थी वियो, इट थी वियो। दोस्तों उन खां पोइ ॾिसो आए प्रोनाउन पियो आहे तव्हांजे साम्हूं। हाणे आए प्रोनाउन यानी ना प्रोनाउन जेको नाउन जे बदिरां इस्तेमालु थिए थो। हाणे आए किथे यूज़ थींदो? आए असां पंहिंजे नाले जे लाइ यूज़ करे सघूं था। यानी मुंहिंजो नालो चेतन आहे, आऊं जॾहिं चवंदुसि त आई एम टीचिंग यू, ऐं आए प्रोनाउन किथे बि यूज़ कयां? पंहिंजे नाले जे लाइ। मुंहिंजो नालो चेतन, त माण्हू जॾहिं पंहिंजे बारे में ॻाल्हाए तॾहिं हू छोकिरी हुजे तोड़ी छोकिरो हुजे त हू पंहिंजे नाले जे लाइ छा लॻाईंदो या छा लॻाईंदी? आए। आए प्रोनाउन अहिड़ो आहे जेको असां पंहिंजे नाले जे बदिरां लॻायूं था। प्रोनाउन जो कम ई आहे नाउन जे बदिरां इस्तेमालु थियणु, त आए प्रोनाउन अहिड़ो आहे जेको पंहिंजे नाले जे बदिरां इस्तेमालु थिए थो। दोस्तों उन खां पोइ आहे वी। हाणे वी प्रोनाउन बि असां पंहिंजे नाले जे लाइ लॻायूं था, पर आए ऐं वी में फ़र्क़ु इहो आहे त आए सिर्फ़ु अकेले जे लाइ, वी घणनि जे लाइ। मिसाल तौरु मूंसां गॾु जेकॾहिं पोयां जेकॾहिं 10-15 ॼणा वेठा हुजनि, आऊं उन्हनि जे पारां ॻाल्हायां पियो, या असां 10-15 ॼणा या हिक खां वधीक जेकॾहिं केॾांहुं वञूं पिया त असां चवंदासीं असीं अचूं पिया। त यानी असां सभिनी जे नालनि जे बदिरां, चेतन आहे, जावेद आहे, असगर आहे, इमरान आहे, काशिफ़ आहे, गॾु जेके बि 10-15 ॼणा आहिनि, असां केॾांहुं वञूं पिया, कंहिं दोस्त खे असां फ़ोन कयो आहे, असां उनखे चऊं पिया असां अचूं पिया, असां सभिनी जे नालनि जे बदिरां हिकिड़ो प्रोनाउन लॻायो आहे जेको लॻायो आहे वी। त वी असां उते लॻाईंदासीं जिते जंहिं ग्रुप में असां पाण हुजूं। उन खां पोइ दोस्तो अचे थो दे। दे प्रोनाउन अहिड़ो आहे जेको घणनि जे लाइ लॻे थो। उन में तव्हां हुजो न हुजो, पोइ इंसान हुजनि, जानवर हुजनि, पखी हुजनि, नॉन लिविंग थिंग्स हुजनि, केर बि हुजनि, दे प्रोनाउन उन्हनि जे बारे। मिसाल दे आर विंडोज़, यानी इहे दरियूं आहिनि। हिकिड़ी विंडो त इट इज़ विंडो, पर हिक खां वधीक त दे आर विंडोज़। ॾिसो दे घणनि जे लाइ। त दोस्तो यू प्रोनाउन अहिड़ो आहे जेको असांजे साम्हूं हुजे या जंहिंजे नाले जी असांखे ख़बर न हुजे। मिसाल तौरु तव्हां मुंहिंजी हींअर वीडियो ॾिसो पिया, तव्हांजे नाले जी मूंखे ख़बर ई कोन्हे, त तव्हांजो नालो यानी उहो नाउन आहे कहिड़ो बि हुजे, पर आऊं तव्हांजे नाले जे बदिरां हिकु लफ़्ज़ पियो यूज़ कयां, हाउ आर यू, तव्हां कीअं आहियो। पोइ हिकिड़ो ॼणो आहे या घणा ॼणा आहिनि, त उन्हनि जे लाइ छा पियो लॻे? यू। हाणे छोकिरी हुजे तोड़ी छोकिरो हुजे, सिर्फ़ु इंसाननि जे लाइ ई यू लॻाइबो, ठीकु आहे, जेको असांजे साम्हूं हुजे। त जेको साम्हूं हुजे तॾहिं असां छा लॻाईंदासीं? छोकिरी हुजे तोड़ी छोकिरो हुजे, ही शी कोन यूज़ कंदासीं, हुते छा यूज़ कंदासीं? यू। जॾहिं असां छोकिरी हुजूं तोड़ी छोकिरा हुजूं, पंहिंजे बारे में ॻाल्हायूं पिया, त न ही लॻंदो न शी लॻंदो, हुते लॻंदो आहे। पर जेको असांजे साम्हूं हुजे, असां ॿिए खे, टियों माण्हू आहे जंहिंजे बारे में असां ॿुधायूं पिया कंहिं ॿिए खे, त असां चवंदासीं ही इज़ या शी इज़। त अहिड़े तरीक़े सां इहे प्रोनाउन यूज़ थियनि था। त ही बि थी वियो छोकिरे लाइ, शी छोकिरी लाइ, इट जानवरनि जे लाइ या बेजान शइ जे लाइ, आई पंहिंजे नाले जे लाइ, यू जॾहिं साम्हूं को हुजे, दे घणनि जे लाइ। त अहिड़े तरीक़े सां तव्हां प्रोनाउन खे यूज़ करे सघो था। स्पीच जो पार्ट नंबर 3 जेको आहे एडजेक्टिव। हाणे एडजेक्टिव वरी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ॿिन्ही, ॾिसो मां तव्हांखे पहिरीं बि चयो त नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडजेक्टिव, इन्हनि सभिनी जो पाण में कनेक्शन आहे, ताल्लुक़ आहे। त हाणे पार्ट नंबर 3 जेको एडजेक्टिव आहे, एडजेक्टिव खे सिंधी में चइबो आहे सिफ़त। ऐं एडजेक्टिव जेको आहे उनजी डेफिनेशन जेको आहे, हीउ छा थो करे? नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में ॿुधाए थो। नाउन ऐं प्रोनाउन जो कद, बुत, शिकिल, डिघाई, लंबाई, ठीकु आहे, ख़ूबसूरती, बुराई। जीअं मिसाल तौरु आउं चवां थो त ब्लू बुक, यानी बुक जेको आहे नाउन आहे, बट हिन जी क्वालिटी छा आहे? ब्लू। त हीअ हिन जी छा आहे? एडजेक्टिव थी वियो। हीउ लफ़्ज़ छा आहे? त एडजेक्टिव अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में ॿुधाइनि था, ठीकु आहे। नाउन जो गुण या अवगुण, जीअं असां चऊं गर्ल, बट चऊं पिया ब्यूटीफुल गर्ल। गर्ल नाउन आहे, बट ब्यूटीफुल गर्ल, यानी अॻियां जेका ब्यूटीफुल लफ़्ज़ पियो आहे उहो नाउन यानी गर्ल जे बारे में ॿुधाए पियो त छोकिरी आहे बट ब्यूटीफुल। क्लेवर बॉय, यानी होशियारु छोकिरो। बॉय छा आहे? छोकिरो आहे, बट क्लेवर छा आहे? एडजेक्टिव आहे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां तव्हांजे साम्हूं कुझु एग्ज़ाम्पल पिया आहिनि, इहे बि तव्हां यादि करे सघो। वर्ब, द वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ इंग्लिश लैंग्वेज। इंग्लिश ॿोली जो तमामु घणो इंपॉर्टेंट पार्ट आहे वर्ब। छाकाणि त दोस्तो वर्ब खां अलावा असां को बि जुमिलो ठाहे नथा सघूं, बट हिकिड़ो वर्ब हिकिड़े जुमिले जो फंक्शन बि करे थो। जीअं गो यानी वञ, कम अच, लिसन ॿुध, ड्रिंक पी, ईट खा, रन भॼ, वॉक हल। त ॾिसो ही हिकिड़ो वर्ब आहे पर हिकिड़े जुमिले जो कमु करे पियो। त अहिड़े तरीक़े सां पार्ट ऑफ स्पीच जो चौथों नंबर पार्ट वर्ब, ऐं वर्ब खे सिंधी में चइबो आहे फ़ाइल, सवली सिंधी में चइबो आहे कमु। ऐं वर्ब जेको आहे हिन जो बि कमु वरी नाउन ऐं प्रोनाउन सां आहे, साॻियूं एडजेक्टिव वांगुरु, बट एडजेक्टिव छा पे कई? खूबी खामी पे ॿुधाई, ऐं वर्ब छा थो करे? नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारे थो। नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारे थो, ठीकु आहे। मिसाल जो कोट छा आहे? नाउन, इन जी खूबी छा आहे? ब्लैक। ब्लैक छा आहे? एडजेक्टिव आहे। बट चेतन छा आहे? नाउन। इन जो कमु छा आहे? पढ़ाइणु। त लफ़्ज़ पढ़ाइणु इहो छा आहे? हिकिड़ो वर्ब आहे।
चेतन टीच इंग्लिश, ठीकु आहे। मदर नीड्स फ्लॉर, अमा अटो ॻोहे थी, त नीड लफ़्ज़ जेको विच में पियो आहे इहो छा आहे, हिकिड़ो वर्ब आहे, ठीकु आहे। त वर्ब यानी कम, वर्ब उन खां पोइ अचे थो प्रेपोजिशन। ॾिसो टे पार्ट ऑफ स्पीच आहिनि जिन जो फंक्शन, जिन जो तैलुक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नाउन ऐं प्रोनाउन सां आहे, यानी एडजेक्टिव नाउन ऐं प्रोनाउन जी ख़ूबी खामी ॾेखारनि पिया। उन खां पोइ असां वर्ब पढ़ियोसीं, वर्ब जेको आहे नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारनि पिया। हाणे पार्ट नंबर 5 जेको आहे प्रेपोजिशन। हाणे प्रेपोजिशन वरी नाउन ऐं प्रोनाउन जी जॻह ॾेखारनि था। जी हा, नाउन ऐं प्रोनाउन जी जॻह ॾेखारनि था। जी ही हथ आहे, हथ जे मथां ॿियो नाउन पियो आहे, यानी ही बि नाउन आहे, ही बि नाउन आहे। हिकिड़े नाउन जी ॿिए नाउन जे मथां जॻह ॾेखारी वई आहे। त असां चवंदासीं बुक इज़ ऑन द हैंड, त लफ़्ज़ ऑन पियो आहे न, इहो छा आहे, प्रेपोजिशन आहे। त प्रेपोजिशन छा खे चइबो आहे, नाउन ऐं प्रोनाउन जो रिलेशनशिप ॾेखारींदड़ लफ़्ज़ उहे छा आहिनि, प्रेपोजिशन आहिनि, ठीकु आहे। प्रेपोजिशन यानी अहिड़ा लफ़्ज़ जेके नाउन ऐं प्रोनाउन जो तैलुक़ ॾेखारनि। हाणे तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते जेके बि लफ़्ज़ पिया आहिनि इहे सभु छा आहिनि, प्रेपोजिशन आहिनि। ऐं जीअं इन आहे, इन माना में, ऑन माना ते, ठीकु आहे। एट यानी लोकेशन ॿुधाइण जे लाइ लफ़्ज़ यूज़ थिए थो। बिटवीन यानी ॿिनि शयुनि जे विच में। अमंग यानी घणनि शयुनि जे विच में। राइट माना साॼे पासे, लेफ्ट माना खाॿे पासे, ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां असां उन खां पोइ अचे थो एडवर्ब। हाणे एडवर्ब जो वरी तैलुक़ वरी कंहिंसां आहे, वर्ब सां, एडजेक्टिव खां ऐं पंहिंजे पाण सां, यानी एडवर्ब जो तैलुक़ कंहिं ॿिए एडवर्ब सां, यानी इन्हनि टिनी सां इन जो तैलुक़। हाणे एडवर्ब वरी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके कंहिं वर्ब जो, कंहिं एडजेक्टिव जो, कंहिं एडवर्ब जे बारे में कुझु न कुझु इहे ॿुधाईंदा आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त जिते एडवर्ब हूंदो उन साॻे जुमिले में या त ॿियो बि एडवर्ब हूंदो, या एडवर्ब न हूंदो त को एडजेक्टिव हूंदो, या एडजेक्टिव न हूंदो को वर्ब हूंदो। जीअं मां तव्हांखे हिकिड़ो जुमिलो ॿुधायां, शी स्पीक्स लाउडली। हाणे ॾिसो हिन जुमिले में स्पीक पियो आहे, इहो वर्ब आहे। लाउडली अॻियां पियो आहे, उहो एडवर्ब आहे जेको अॻे स्पीक जे बारे में जेको वर्ब पियो आहे उन खे वधीक मॉडिफाई करे पियो। चए थो हीअ ॻाल्हाए थी, पर उन ॻाल्हाइण जो अंदाज़ चए थो लाउडली यानी तेज़ीअ सां, ठीकु आहे। हाणे ॾिसो त हिकिड़ो एडवर्ब कंहिं एडजेक्टिव खे कीअं मॉडिफाई करे थो। जीअं असां चऊं शी इज़ वेरी ब्यूटीफुल। हाणे ब्यूटीफुल छा आहे, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो आहे एडजेक्टिव आहे, बट उन एडजेक्टिव खां अॻियां हिकिड़ो लफ़्ज़ पियो आहे वेरी। वेरी छा आहे, हिकिड़ो एडवर्ब आहे। चए थो शी इज़ वेरी ब्यूटीफुल, चए थो हू ख़ूबसूरत आहे, बट इंतहाई ख़ूबसूरत, एक्सट्रीमली वेरी। त वेरी चऊं या एक्सट्रीमली चऊं, इहे लफ़्ज़ वरी छा आहिनि, एडवर्ब आहिनि, जेको हिन जुमिले में छा पिया कनि, कंहिं एडजेक्टिव खे मॉडिफाई कनि पिया। चओ त हिकिड़ो एडवर्ब कंहिं ॿिए एडवर्ब खे मॉडिफाई कीअं करे थो। जीअं असां चऊं दे फॉट वेरी ब्रेवली। हाणे ब्रेवली एल वाई लॻो पियो आहे, एडवर्ब जी निशानी आहे एल वाई। त ब्रेवली बि एडवर्ब आहे ऐं वेरी बि छा आहे, हिकिड़ो एडवर्ब आहे, यानी हिकिड़ो एडवर्ब ॿिए एडवर्ब खे मॉडिफाई करे पियो। दोस्तो तव्हांजे साम्हूं जेके बि लफ़्ज़ पिया आहिनि इहे सभु छा आहिनि, पार्ट नंबर 7 जेको आहे कंजंक्शन। हाणे कंजंक्शन अहिड़ो पार्ट आहे जेको ॿिनि जुमिलनि खे पाण में मिलाए थो। तव्हांजे साम्हूं जेके बि लफ़्ज़ पिया आहिनि इहे सभु छा आहिनि, कंजंक्शन आहिनि। दोस्तो हाणे कंजंक्शन जो कमु छा आहे, ॿिनि जुमिलनि या ॿिनि सेंटेंस खे पाण में ॻंढणु, जोड़णु। हाणे ॾिसो तव्हांजे साम्हूं 2 सेंटेंस पिया आहिनि, उन जे विच में हिकिड़ो लफ़्ज़ पियो आहे। जीअं असां चऊं ही इज़ अ डॉक्टर एंड ही इज़ अ फार्मर। हाणे ही इज़ अ फार्मर, ही इज़ अ डॉक्टर, 2 जुमिला आहिनि। इन ॿिन्ही जुमिलनि खे पाण में हिकिड़े लफ़्ज़ ॻंढियो आहे एंड। त एंड छा आहे, एंड हिकिड़ो कंजंक्शन आहे। अहिड़े तरीक़े सां एंड आहे, बट आहे, आल्सो आहे, बिकॉज़ आहे, इहे सभु लफ़्ज़ छा आहिनि, कंजंक्शन आहिनि जेके ॿिनि जुमिलनि खे या ॿिनि लफ़्ज़नि खे पाण में। लास्ट पार्ट ऑफ स्पीच जो हिसो जेको आहे इंटरजेक्शन। हाणे इंटरजेक्शन अहिड़ा लफ़्ज़ जेके असांजी सडन फीलिंग खे ॿुधाइनि, यानी ओचिती फीलिंग्स खे बयानु कनि। ओचिती फीलिंग मां छा मुराद, का ॻाल्हि ख़ुशी जी ॿुधी, का ॻाल्हि ग़म जी ॿुधी, तव्हांजे दिमाग़ खां ओचिता कुझु लफ़्ज़ निकिरनि, उहे छा हूंदा आहिनि, इंटरजेक्शन हूंदा आहिनि। मिसाल तौरु आउं जेका निंड में सुतो पियो हुजां, मूंखे चयो त पाकिस्तान जेका आहे उहो मैच खटे वई, हा हा, त लफ़्ज़ हा, हीउ लफ़्ज़ छा आहे, इंटरजेक्शन आहे। ऐं चयो वाओ, त लफ़्ज़ वाओ छा आहे, इंटरजेक्शन आहे। ओ माई गॉड, त लफ़्ज़ ओ छा आहे, इंटरजेक्शन आहे, माने ओचिती हिकिड़ी फीलिंग आहे। हाणे ईअं न आहे त किताब में जेके लिखिया पिया आहिनि लफ़्ज़ उहे इंटरजेक्शन आहिनि, ॿिया लफ़्ज़ नथा थी सघनि। जी न, जेके किताब में लिखियल हुजनि या न हुजनि, जेके असांजे वात खां अचानक निकिरनि, उहे छा आहिनि, इंटरजेक्शन। पाण चऊं न घोड़ाड़े, कंडो को लॻी वञे घोड़ाड़े, असल में घोड़ाड़े, घोड़ो हिकिड़ो नाउन आहे, बट घोड़ाड़े लफ़्ज़ जेको आहे असांजी फीलिंग आहे हिकिड़ी, त इहो छा आहे, इंटरजेक्शन आहे। त वाह वाह लफ़्ज़ छा आहे, इंटरजेक्शन आहे। पंहिंजो शाबाश शाबाश शाबाश,
त शाबाश आहे इंटरजेक्शन आहे। ऐं इंटरजेक्शन सां अक्सर करे एक्सक्लेमेशन मार्क यूज़ थींदी आहे जंहिंखे चइबो आहे तइजुब जी निशानी। दोस्तों इन द लास्ट सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट त वीडियो खे शेयर कजो, लाइक कजो, चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो, जेकॾहिं पेज ते न्यू आहियो त पेज खे फॉलो ज़रूरु कजो ऐं मूंखे दुआउनि में यादि कजो। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त। अल्लाह निगहबान।